नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में क़तर जो अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी 2 ॾींहंनि जे लाइ दौरे ते अॼु पाकिस्तान पहुचंदो। घरू वज़ार जे तर्जुमान मूजिबि अमीर क़तर शेख तमीम अहम वज़ीरनि ऐं सीनियर इख्तियारनि ते ॿधल आला सतह जे वफ़द सां गॾु पाकिस्तान पहुचंदो। घरू वज़ारत जे तर्जुमान ॿुधायो त अमीर क़तर वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ख़ुसूसी दावत ते पाकिस्तान जो दौरो कंदो। इन दौरे में हू सदर आरिफ अलवी समेत आला इख्तियारनि सां बि मुलाक़ात कंदो। घरू वज़ार जे तर्जुमान जो चवणु आहे त मुलाक़ात में मुआशी मसइलनि बाबति अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं ऐं ॿिन्ही मुल्कनि जे विच में मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन खे हथी ॾियण लाइ मुफ़ाहमत जी यादाश्तनि ते सयूं बि कयूं वेंदियूं। घरू वज़ार जे तर्जुमान वधीक चयो त क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद सानी जे दौरे सां ॿिनि तरफ़नि लाॻापनि में मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन मज़बूत थींदो। इन खां अॻु मार्च 2015 में क़तर जे अमीर शेख पाकिस्तान जो दौरो कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।